हैदराबाद के इलाइक़े लतीफ़ाबाद में फटाकनि की फैक्ट्री में धमाको, 6 ॼणा फौत, 7 माण्हू ज़ख़्मी। ज़ोरदार धमाके सबबि फैक्ट्री की इमारत मुकम्मल तौर तबाह। वरी वज़ीर मुराद अली शाह घर वज़ीर सियासत लंजार धमाके जो नोटिस वरितो, धमाके की मुकम्मल ऑडिट कराइण जो हुकुम। इंतजामिया का रिपोर्ट तलब। मेयर काशिफ शौरी जो चवण आहे त हिक घर अंदर गैर कानूनी तौर पटाखनि की फैक्ट्री कायम कई वई हुई। फैक्ट्री बाबत कंहिं भी किस्म की एनओसी जारी न थियल आहे। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डीसी ज़ैनुल आबिदीन महमूद जो चवण आहे त आपाशी खाते की ज़मीन ते गैर कानूनी फैक्ट्री बाबत का भी ॼाण नाहे। वाक़े की मुकम्मल जांच करे हक़ीक़तूं साम्हूं आंदी वेंदियूं। बरतानवी मैगज़ीन दी इकॉनमिस्ट चयो आहे त बुशरा बीबी रूहानी असर सबबि पीटीआई बानी पंहिंजे सुधारनि जी एजेंडा लागू करण में नाकाम थी वियो। तहरीक इंसाफ बानी इक़्तिदार ऐं ताक़त लाइ पंहिंजी मुर्शिदयाणी बुशरा बीबी सां शादी कई। बुशरा बीबी सां शादी तहरीक इंसाफ बानी जी हुक्मरानी ते सवाल उथारे छॾिया। अॻूणी ख़ातून अवल मशवरो ॾिनो त ॿिन्ही जी शादी थी त बानी वज़ीर आज़म थी वेंदो। पंजाब जी मुर्शिदयाणी बानी जी ज़ाती ज़िंदगी सियासत खे रूहानियत जो रंग ॾिनो। पीटीआई बानी दुनिया में भी कामयाबी लाइ बुशरा बीबी जी हर ॻाल्हि ते अमल कयो। मुर्शिदयाणी जी इजाज़त खां सवाइ वज़ीर आज़म जहाज़ उॾाम न कंदो हो। बानी बुशरा बीबी जे मशवरे ते पुराणनि ऐं वफ़ादार मुलाज़िमनि खे फारिग़ कयो वियो। जमावरी वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त रूहानी जो लिबास पहिरें घुमंदड़ बुशरा बीबी पीटीआई हुकुम जा समूरा माशे सियासी फ़ैसिला कया। दी इकॉनमिस्ट जी रिपोर्ट में पीटीआई बानी जी हक़ीक़त खुली साम्हूं अची वई आहे। तहरीक इंसाफ बानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ते कूड़ो इल्ज़ाम हयो। पड़े में वेठल शख़्स खे लंडन की अदालत भी कूड़ो करार ॾिनो आहे। उर्दन जे बादशाह अब्दुल्लाह जो पाकिस्तान जो दौरो, सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ संद साजिया कई। वफ़ाक़ी वज़ीर ख़ातून अवल आसवा भुट्टो ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी हवाई अड्डे ते पहुता। वज़ीर आज़म हाउस आमद ते संदसि शानदार आजियां गार्ड ऑफ ऑनर पेश। बादशाह अब्दुल्लाह जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। आलमी फॉर्म्स गॾियल सहकार वधाइण ते इतफ़ाक़। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेर बहार, डीज़ल 6 रुपया फ़ी लीटर महांगो। पेट्रोल की क़ीमत बरक़रार। नाणे वारी वज़ारत जो चवण आहे त डीज़ल की नई क़ीमत 284 रुपया 44 पैसा फ़ी लीटर मुक़रर कई वई। पेट्रोल की क़ीमत 265 रुपया 45 पैसा फ़ी लीटर बरक़रार रखी वई आहे। नोटिफिकेशन जारी। सखर में 27 तरमीम ख़िलाफ़ वकीलनि जे कन्वेंशन ते हमिलो, कुर्बान मलाणे समेत ॿियनि वकीलनि ते तशद्दुद। इलाइक़ो जंग जो मैदान, 10 ॼणा गिरफ़्तार ऐं आज़ाद। सूबाई घर वज़ीर सियासत लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। वाक़े की जांच जो हुकुम। वकील अखबारनि जो चवण आहे त कन्वेंशन दौरान ॿाहिरीं माण्हू हमिलो करे तशद्दुद कयो आहे। 27 तरमीम ख़िलाफ़ तहरीक नाकाम बणाइण जी कोशिश कामयाब न थींदी। जस्टिस के आगा वफ़ाक़ी आइनी अदालत जे जज तौर कसम खणी वरितो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान के आगा खे कसम खणायो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे जजनि जो अंग वधी 5 थी वियो। कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल शुरू। सूबाई वज़ीर नासिर शाह तरफ़ां फेस्टिवल जे तक़रीबनि जो इफ़्तिताह। नासिर शाह जो चवण आहे त सिंध अमन ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। गूगल ट्रांसलेशन में सिंधी ॿोली जी मौजूदगी सुठी ॻाल्हि आहे। सिंध खे बहितर बणाइण जूं भरपूर कोशिशूं थी रहियूं आहिनि। वधीक रेड ऐं पिंक बसूं आंदियूं वेंदियूं। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते औरत जी आज़ादी, सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़े मल्हाइण जूं तयारियूं तेज़। मिरपुर ख़ास में तक़रीब, क़ौमी गीतनि ते रक़्स। पनियाकल जे ख़ानगी स्कूल में सक़ाफ़ती ॾिहाड़े जी तक़रीब, सिंधी गीतनि ते रक़्स। अगड़ा में सिंध जे सक़ाफ़ती रांदि मखलाखड़ो, सिंधई पंजाब जे पहलवाननि में ज़बरदस्त दंगल। ऐं पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में आख़िरी ऐं फ़ैसिलाती वनडे मैच अॼु थींदी। पाकिस्तान 3 मैचनि जी सीरीज़ में ॿुड़ीअ जी भेट में 2 जी सरसरी हासिल।